अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ATTV न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी। हिकु नज़र हेडलाइंस में अड़े रिपोर्ट। वाजिद अली मैसर PP यूथ अगवान, परवेज़ अली पंवर PPA यूथ तालका सदर, नज़र मोहम्मद पंवर, अब्बास अली मैसर, गुलाम हैदर तुनियो सिंध प्रेस क्लब में अड़जी हाफिज़ पची PPCT जे नए मुक़रर थियल इंफॉर्मेशन सेक्रेटरी MD मुनीरुल आचार्य के उहिदो मिलण ते गुलनि जा हार पाराए गुलनि जूं पतियूं निछावर करे नारनि जी गूंज में उहिदो मिलण जूं लख लख मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते सिंध प्रेस क्लब में अड़ जो बानी इलाही बख्श चांडियो नसरुल्ला सोलंकी बे गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते इंफॉर्मेशन सेक्रेटरी MDA मुनीरुल आचार्य ॻाल्हाईंदे चयो त मां शुक्रगुज़ार आहियां PP अॻवान इम्तियाज़ अली पाशा ख़ान बिट MPA फयाज़ ख़ान बिट ऐं ज़िला क़यादत जो जन असां ते इतमाद करे उहिदा ॾिना आहिनि। इंशाअल्लाह असां उन्हनि इतमादनि ते पूरो लहंदासीं। PPCT मेयर जे तंज़ीम के मज़बूत ऐं मंज़ूम करे हलाईंदासीं ऐं पुराणनि PP वर्करनि खे कॾहिं बि अकेलो न छॾींदासीं। उन्हनि जी रहनुमाई में कमु कंदासीं।